अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बुश पमर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा मौसमी जेको ज़ुकाम या निज़लो या फ्लू बाबति ॻाल्हि ॿोल ॾींदासीं, जेके चवंदा आहिनि त इन्फ्लुएंज़ा सीज़नल इन्फ्लुएंज़ा बारे में ॼाण ॾींदासीं, जेको हिन वक़्तु सर्दी जे करे असांजे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फैलियल आहे। इन करे काफ़ी मरीज़ जेके इस्पतालनि में अची रहिया आहिनि। इन्फ्लुएंज़ा या ज़ुकाम या मौसमी जेको ज़ुकाम आहे या फ्लू आहे उहो सॼी दुनिया में थींदो आहे। मुख़्तलिफ़ इन जे थियण जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि, बैक्टीरियल बि आहिनि, वायरल बि आहिनि। पर जॾहिं थधि जी मौसम हूंदी आहे त इहो मौसमी ज़ुकाम जेको आहे तमामु घणो वधी वेंदो आहे ऐं ख़तरनाक जेका सूरत हाल बि पैदा करे सघे थो। तव्हांखे असां ॼाण ॾींदासीं त इन ज़ुकाम खां बची कीअं सघिजे थो, पाण खे पंहिंजे ॿारनि खे कीअं बचाइजे, इन में कहिड़े क़िस्म जा वायरल जेके मौजूदु हूंदा आहिनि ऐं इहो फ्लू असां इंसाननि ताईं किथां पहुचे थो, कीअं पहुचे थो ऐं असां हुनजी हिफ़ाज़त कीअं करे सघूं था। ऐं छो त जेकॾहिं उहा डेंजरस कंडीशन में अची वञनि, जेकॾहिं ख़तरनाक सूरत हाल में अची वञनि त हुनजा बचाव जा कहिड़ा तरीक़ा, हुनजा इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इन सभिनी ॻाल्हियुनि ते असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं। ऐं तव्हां बि फ़ोन करे कंहिं बि ज़ुकाम, कंहिं फ्लू, कंहिं बि अहिड़े क़िस्म जी बीमारी हुजे उन जे बारे में असांजे महिमान खां को बि सवाल करे सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करे त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे। असांजो मौज़ू आहे मौसमी ज़ुकाम, निज़लो या फ्लू या इन्फ्लुएंज़ा। इन बारे में जेको मूंसां गॾु महिमान आहे उहो डॉक्टर मोहम्मद सुलेमान ओठो, जेके पाण पब्लिक हेल्थ फिज़िशियन आहिनि। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त हिन वक़्तु असांजे मुल्क में जेको इहो सीज़नल फ्लू या मौसमी जेको ज़ुकाम आहे उहो छो फैलियल आहे, उनजा सबब कहिड़ा आहिनि, उनजे रोकथाम लाइ असां छा करे सघूं था ऐं उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अचो पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो जेको सिलसिलो उहो शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर मोहम्मद सुलेमान ओठो तव्हां हिते असां वटि आयो। डॉक्टर साहिबु, जेकॾहिं असां सीज़नल फ्लू या जेके ज़ुकाम खणी आम ज़बान में असां चऊं या फ्लू चऊं या उनखे खणी मौसमी जेको ज़ुकाम चऊं उहो थधि में घणो वधंदो आहे, उहो बि थींदो आहे। त हिन वक़्तु जेको असांजे मुल्क में इहो काफ़ी फैलिजी रहियो आहे, कुझु जेके मरीज़ काफ़ी इस्पतालनि में पहुता आहिनि, मुल्तान जंहिं ॿियनि इलाइक़नि में, पर इहो अहिड़ो आहे जो विचरंदड़ बीमारी हिकिड़े खां ॿियनि पहुचण में देरि न कंदी आहे, सॼी दुनिया में थींदो आहे। त छा इन जा छा आहे, छाजे करे इहो जेको सो थिए थो ऐं कीअं फैलिजे थो? असल में इहो जीअं तव्हां पाण चयो त इहो सीज़नल आहे ऐं मौसम जे हिसाब सां हर साल थींदो आहे। ठीकु आहे। जेॾी महिल हिकिड़ो ख़ासि क़िस्म जो टेम्परेचर मौजूदु हूंदो आहे त उन एटमॉस्फेयर में इन क़िस्म जा जेके वायरसिस आहिनि उहे जनमु वठनि था ऐं उहे फैलिजनि था। त हर दफ़ा हर साल मतिलबु इहो हिकिड़ो मौसमु अचे थो, तंहिंजे करे उहो थिए थो। हाणे उन में जे अहम ॻाल्हि आहे सा इहा आहे त असांखे उन मौसमी वक़्त खां, उन मसइले खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ पहिरीं खां ई तयारु रखणु घुरिजे। हर बिल्कुलु सही। त उहो इन जा जेके मतिलबु यानी की जेको साइन्स एंड सिम्टम्स खणी चओ या जेको इन जे करे मसाइल थींदा आहिनि ज़ुकाम वांगुरु, मतिलबु जीअं असां चऊं था छा आहे कि वायरस कहिड़ा वायरस आहिनि उन में? इन में मुख़्तलिफ़ टाइप आहिनि, हा, ABC मेन इन जूं कैटेगरीज़ आहिनि। पोइ वरी इन जूं जेके सब कैटेगरीज़ आहिनि उहे वधीक ख़राबु या ख़तरनाक चई सघो था। अच्छा। उन्हनि में H1N1 मशहूरु आहे, जेके बर्ड फ्लू असां चवंदा आहियूं। अच्छा। इहो असल में बर्ड जो जेको आहे फ्लू आहे, यानी की इहो वायरस आहे जेको जानवरनि में लॻे थो, ख़ासि तौर सां पखियुनि में, ऐं उन्हनि पखियुनि मां उहो कन्वर्ट थी इंसाननि में थो अची वञे। त उनजी जेका टाइप आहे उहा वधीक ख़राबु या ख़तरनाक चई सघो था। H1N1 H2N3 इहे जेके आहिनि उन जूं कैटेगरीज़ या जेके उनजी सब टाइप आहे उहे काफ़ी डेंजरस आहिनि। एग्ज़ैक्ट। त हिन वक़्तु जेको आहे मुल्तान में जेके केसिस थिया आहिनि या पंजाब में या असांजे इलाइक़े में उन में कहिड़ो इहो H1N1 टाइप थियो आहे? त छा उहो सिर्फ़ु थधि जे करे थी सघे थो? बेसिकली थधि में फैलिजे वधीक थो। जेॾी महिल मौसम गरम थो थी वञे त उन महिल गर्मी जे करे ही वायरसिस ओतिरो सर्वाइव न करे सघंदा। सही आहे। त एज़ अ रिज़ल्ट उन्हनि जो को असरु थिए कोन थो, माण्हुनि में फैलिजनि नथा। जीअं ई मौसम जेको आहे मतिलबु विचोलो थींदो आहे, न घणो थधो न घणो गरम, त उन में इन जा थियण जा चांसिस छा ते फैलिजी सघनि था, वधीक फल्मिनेट कनि था, ॾाढी तेज़ी सां फैलिजनि था, त इहे थी वञनि। न जीअं तव्हांजो H1N1 जेको आहे उहो घणो करे पखियुनि खां या जेके जीअं मुर्गियूं आहिनि या ॿिया उन्हनि खां असां ताईं पहुचे। बिल्कुलु। त हिन वक़्तु जेको असां वटि इहे पहुता आहिनि त छा जेके ॿाहिरियां पखी थिया आहिनि उनजे करे? हा, कुझु उन्हनि जे करे ऐं कुझु उहे माण्हू जेके जिन जो पखियुनि सां कंहिं बि हवाले सां को डायरेक्ट कॉन्टेक्ट थिए थो, यानी कि या त हू उन क़िस्म जे बिज़नेसमैन या घर में उन क़िस्म जा जानवर उन्हनि वटि आहिनि, या उहे पखी उन्हनि जे घरनि जे वेझो अचनि था, मतिलबु को हिकिड़ो सोर्स मौजूदु हुजे थो जेको आम तौर सां पखियुनि में ॾिठो वियो आहे। पखियुनि मां उहे इंसान खे लॻी सघे थो।
त उहो जॾहिं लॻे थो त उहो वधीक डेंजरस आहे। पर उन में मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त अगरि टाइमली इंटरवेंशन कई वञे ऐं सही तरह उनखे ट्रीट कयो वञे त चांस काफ़ी मतिलबु घटि थी सघनि था नुक़सानु पहुचण। ट्रांसमिशन मतिलबु कीअं इहो इंसाननि ताईं कीअं थो पहुचे, ट्रांसमिशन जा ज़रिया हा, ज़रिया ॾिसो न, जॾहिं बि को पखी आहे उहो कंहिं बि उन वारी ॻाल्हि त हवाले सां इंसान जे वेझो आहे त हवा में फ़ज़ा में इहो वायरस तमामु हिकिड़ो नंढो वायरस आहे, फैलिजी सघे थो, मौजूदु हुजे थो। असां साह खणूं था, उन साह में असांजे लंग्स में हलो थो वञे। ठीकु आहे। त हाणे उन जा यानी की इहो कंहिं बि शइ खे इहो चवणु त बाबा ही बिल्कुलु वायरस फ्री आहे त पॉसिबल कोन्हे। त पोइ उन जो तरीक़ेकार इहो ई आहे त आम तौर सां इन सीज़न में जेॾी महिल पखियुनि जे वेझो वञिजे या उन्हनि खे अहिड़ा को कमु हुजे त माण्हू जेके प्रिकॉशनरी मेजर्स आहिनि उन ट्रांसमिशन खे रोकण जे लाइ उन्हनि ते फूल प्रूफ इंतज़ाम हुजे ऐं उन ते पूरो अमल दरामद कयो वञे। न त इनखे सीज़नल छो था चऊं असां? ॾिसो, इहो मौसमी आहे। गर्मी वायरस जी जेकॾहिं असां ॻाल्हि था करियूं हर वक़्तु मौजूदु हो गर्मी में लॻी सघे थो, कंहिं मौसम में लॻी सघे थो, पर थधि जे सीज़न में छो? हिकिड़ो सर्टेन टेम्परेचर आहे, उन टेम्परेचर खां तव्हां घटि वेंदो त बि हे सर्वाइव कोन था करे सघनि ऐं उन खां मथे था वञो त बि हू सर्वाइव नथा कनि। त टेम्परेट मौसम यानी कि न तमामु थधो न तमामु गरम, जेको विचोलो मौसम आहे, उन विचोले मौसम में हिननि जी ग्रोथ तमामु तेज़ी सां थी थिए। त उहा जेका तेज़ी आहे उहा ई वरी पोइ फैलजण जो सबबु थी थिए, त लॻे वरी घणनि माण्हुनि खे थो, हिक खां वरी ॿिए खे लॻे थो। अच्छा, तव्हां छा था सम्झो त इहो जेको सीज़नल जेको हिन महिल हले पियो असांजो इन्फ्लुएंज़ा हले पियो, इहो विचंदड़ बीमारी आहे? 100% बिल्कुलु हिक खां ॿिए खे लॻे थी। घर में हिकिड़ो माण्हू आहे मुतासिर त सभई मुतासिर थी सघे। छा त उहो हिकिड़ो फल्मिनेटिंग ग्राउंड थो ठही वञे, उन में उन वायरस जी बॉडी में जेका ग्रोथ आहे उहा तमामु तेज़ी सां थी थिए। सही। ऐं उन मां वरी छा आहे त जेतिरियूं सिक्रीशन्स आहिनि, मतिलबु असां छिक ॾिनी उन में सॼे इलाइक़े में फैलिजी विया, नक मां पाणी थो अचे, अखियुनि मां पाणी थो अचे, खंघ थी थिए, गलो ख़राब थो थिए, गलो ख़राब, इहे जब सभु शयूं थियनि थियूं त उन मां जेको आहे इहे वायरसिस एॾी नंढी साइज़ आहे उन्हनि जी त उहो ड्रॉपलेट इन्फेक्शन जंहिंखे चइजे, बिल्कुलु ड्रॉप ऑफ स्मॉलेस्ट ड्रॉप ऑफ एयर उन में मौजूदु हुजे थो ऐं उहो ॿियनि ताईं पहुची थो वञे। अच्छा, कीअं ज़ुकाम त मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा आहिनि, आम ज़ुकाम बि तव्हांखे थींदो, फ्लू थींदो, हीअ थींदो, चवंदा त भई ठीकु आहे 2 खां 3 ॾींहंनि में या 5 ॾींहंनि में पाण ई ठीकु थी वेंदो, त कीअं असांखे ख़बर पए त हीउ जेको हिन वक़्तु फ्लू आहे इहो H1N1 आहे या आम जेके ज़ुकाम असां वटि मुख़्तलिफ़ थियनि था उहे आहिनि, इन्हनि जो कीअं को डिफरेंशियल डायग्नोस आहे? हा, डिफरेंशियल डायग्नोसिस आहे। जीअं तव्हां एक्ज़ैक्टली चयो त हीउ सीज़नल आहे, हिन सीज़न जे अलावा जेके थींदा उन्हनि जी इंटेंसिटी घटि हूंदी, उहे फैलिजंदा बि घटि। हिननि में मसइलो इहो ई थो थिए त हीअ हिन सीज़न में मख़सूस टाइम में थियनि था, तमामु तेज़ी सां थियनि था ऐं तमामु घणो फैलिजे थो। अच्छा, जेको H1N1 आहे उहो बिल्कुलु हिकिड़ो मख़सूस सब टाइप आहे। अच्छा, हर जेको हिन सीज़नल फ्लू आहे या इन्फ्लुएंज़ा आहे उहो H1N1 न आहे। हा, उहो चवंदा न हर न हूंदो, ॿिया बि त ज़ुकाम एक्ज़ैक्टली, ॿिया बि क़िस्म आहिनि, ABC जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मेन जेके टाइप्स आहिनि उहे आहिनि ऐं उन्हनि मां बि कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जीअं तव्हां चयो त उहो 2-3 ॾींहं माण्हू खे प्रॉब्लम थींदो आहे, पाणे ठीकु थी वेंदो आहे, मतिलबु इम्यूनिटी माण्हू जी पाणे हुनखे रिकवर करे थी वञे। पर उन में वरी कुझु अहिड़ा क़िस्म आहिनि जेके वरी थोरो वधीक अरसो बि हलनि था, तकलीफ़ बि वधीक ॾियनि था ऐं उन्हनि जो इलाज बि थोरो ज़रा मुश्किल थींदो आहे, उहो थोरो मुश्किल थी सघे। अच्छा, कीअं मतिलबु हिकु ख़ासि जेके आहिनि असांखे साइन सिम्टम की निशानियूं नज़र? साइन सिम्टम ॾिसो न, 2 ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो त जीअं तव्हां चयो त लो इंटेंसिटी वारो तव्हांखे थींदो त तव्हांखे बुत में का तकलीफ़ एॾी घणी जिस्म में कोन महसूसु थींदी। ठीकु आहे, हिन में 2 चांस हूंदा आहिनि। हिकिड़ो त इहो इटसेल्फ इन जो ड्यूरेशन इलाही थी वेंदो आहे अगरि थोरो ज़रा डिफरेंट टाइप जो आहे। ॿियो इहो त इन करे सेकेंडरी इन्फेक्शन थी पवंदो आहे, तव्हांजो नज़लो किरंदो आहे, लंग्स में वेंदो आहे, त तव्हांजो लंग्स जो जेको इन्फेक्शन आहे सेकेंडरी इन्फेक्शन उहो उनखे इंटेंसिफाई थो करे छॾे, वधाए थो छॾे, उहो तव्हांजी बीमारी खे बि वधाए थो छॾे। ज़ाहिर हाणे लंग इन्फेक्शन थियो त चांस आहे त तव्हांखे निमोनिया बि थी सघे थो ऑब्वियसली, ऐं उहो इन्फेक्शन आहे त तव्हांजी ड्यूरेशन बि वधी वेंदी, तव्हांजी टाइप ऑफ ट्रीटमेंट बि चेंज थी वेंदी। ज़ाहिर आहे, डेफिनेटली। ठीकु आहे, त हाणे तव्हांखे इन्फ्लुएंज़ा खे बि कंट्रोल करिणो आहे, हुन इन्फेक्शन खे बि कंट्रोल करिणो आहे। अच्छा, कीअं हाणे जेकॾहिं कंहिंखे इन्फ्लुएंज़ा आहे, H1N1 बि आहे या मतिलबु हिन जेको इहो सीज़नल इन्फ्लुएंज़ा हले पियो, त
त हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ताईं जेको हिनजी जेको पहुच आहे विचड़ंदड़ बीमारी आहे उनखे कीअं रोके सघिजे ॾिसो न, ॾाढा कुझु तरीक़ा आहिनि हा, हिकिड़ो घर में हिकिड़ो माण्हू आहे जी, जी। त उहो सॼे घर खे मुताबिक़ मोहल्ले में आहे सॼे मोहल्ले खे हिकिड़ो न, माण्हू हिकिड़ो दफ़्तर कुझु में आहे कोई स्कूल में आहे किथे आहे ज़ाहिर आहे पब्लिक में माण्हू कमु त करे न, थो, पोइ उन में कीअं बचाए सघे हा इहा ई ॻाल्हि आहे त जंहिंखे इहो इन्फ्लुएंज़ा थिए उनखे थोरो सो ह्यूमन इंट्रैक्शन खां एटलीस्ट हिकिड़े सर्टेन टाइम जे लाइ अवॉइड करणु घुरिजे। पब्लिक प्लेसिस ते न पब्लिक प्लेसिस ते न वञे। फॉर एग्जांपल ॿार अगरि आहे त स्कूल स्कूल न न मोकिलिजे। हा ऐं अगरि ऑफिस में कंहिं क्लोज़ वॾे ऑफिस खे में कमु करे थो त घटि में घटि उहो 2-3 ॾींहं जेके इंटेंसिटी हाई इंटेंसिटी वारा आहिनि ऑफिस न वञे उन में ऑफिस न वञे। ऐं अहिड़नि प्लेसिस ते जिते तमामु घणा माण्हू आहिनि ऐं उन्हनि सां इंट्रैक्शन थियण जो चांस आहे हा त उन खां अवॉइड उनखां हिकिड़ो कॉलर बि आहे डॉक्टर साहब उनखे बि शामिल करियो हलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम सलाम साईं केरु था ॻाल्हायो किथां मेपो खां कानून थो ॻाल्हायां गले जे थायरस जे बारे में पुछणो आहे जी ॿुधायो छा पुछणु था चाहियो गले वायरस जे बारे में गले में थायरस थी आहे जी जी इन सिलसिले में डॉक्टर साहब पुछणु चाहियां थो अच्छा टेबलेट खां या जो इंजेक्शन जो ऑपरेशन थियणु न ज़ुकाम नज़लो बि लॻे थो रुॻो गले में ख़ारिश आहे बसि नज़ले में ख़ारिश बि आहे नज़लो ज़ुकाम बि थो हले थो कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव जी छा था चवनि डॉक्टर डॉक्टर चवंदा आहिनि गोरियूं खायो थायरस जूं गोरियूं आहिनि 2 डेली आहिनि सुबुह जो खायो हिन मां ख़तमु थी वेंदो पोइ ख़तमु थी वियो या न थियो हा पर टंगूं आहिनि ॾकंदियूं आहिनि जिस्म में सूर इहो अच्छा कमु छा कंदा आहियो दादा ज़मीनदारी आहे चलो ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदो वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कयो अच्छा जेकॾहिं गलो हर वक़्तु ख़राबु रहे या मतिलबु हुन में ख़ारिश हुजे ऐं जॾहिं मुख़्तलिफ़ तरीक़े सां डॉक्टर वटि वञनि उहा दवा वठनि कुझु ॾींहुं अरसो ठीकु थी वरी ख़राबु थी वञे छा हुनखे एलर्जी चऊं को वायरल को बैक्टीरियल बेसिकली एलर्जी आहे बिल्कुलु तव्हां सही लफ़्ज़ इस्तेमालु कयो पर हाणे उन में एलर्जी मिक्स थियूं थी वञनि मतिलबु जीअं कॉलर असांजे अॻे ॻाल्हि कई त हाणे ज़मीदारी में फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे मिटी ज़ाहिर आहे थिए थो त उहो एक्सपोजर थिए थो मुख़्तलिफ़ शयुनि सां पोइ को स्प्रे पियो थिए को भाण आहे ऐं हूअं ई असांजो एटमॉस्फेयर जेको आहे उहो पहिरीं मुक़ाबले में ख़राबु थी वियो आहे त उहो इनहेल थो माण्हू करे त उहो एलर्जी थी वञे मतिलबु उहा एलर्जी आहे उहा बोत में एलर्जी नज़र अचे थी इनफैक्ट मतिलबु जेको इन्फ्लुएंज़ा थिए थो या फ्लू थिए थो उन में बि उहा बि हिकु टाइप जी एलर्जी आहे पर उहा वायरल एलर्जी आहे अच्छा वायरल ठीकु आहे उन वायरस जे नतीजे में थींदड़ एलर्जी आहे उन में बि इहे सिक्रीशन्स वधंदियूं आहिनि जीअं एलर्जी में वधंदियूं आहिनि पोइ इन जो छा इन जो इलाजु जेको आहे आमतौर सां असां एंटी एलर्जी ऐं जेके एंटीपायरेटिक आहिनि उहे सुठे डॉक्टर ॾेखारे त ठीकु थी सघे थो बिल्कुलु थी सघे थो ऐं इनफैक्ट इहो आइडेंटिफाई अगरि थी वञे त कंहिं शइ सां एलर्जी आहे फॉर एग्ज़ाम्पल त उनखां बची उनखां बचण डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे वक़्तु थियो नंढे वक़्तु जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान डॉक्टर मोहम्मद सलेमान उठी सां शुरू करियो अॼु असां ज़ुकाम निज़ले बाबति जेको थींदो सीज़नल ज़ुकाम उन बाबति ॻाल्हि ॿोल करायां तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहब खां को बि सुवाल पुछी सघो था वक़्फ़े सां पहिरीं जेका असांजी ॻाल्हि ॿोली त तव्हांजो हुनजे मुख़्तलिफ़ जेके वायरस आहिनि उनखे मुख़्तलिफ़ अच्छा तव्हां जेका साइन सिम्टम की निशानियूं हुनजूं कीअं ख़बर पए कहिड़ियूं हूंदियूं त हिनखे जेको हाणे ज़ुकाम कहिड़े क़िस्म जो ख़तरनाक आहे या आम आहे कहिड़ियूं निशानियूं न ॾिसो हाणे इहो आम माण्हू लाइ फ़र्क़ु करणु त ॾुखियो कमु आहे ज़ाहिर आहे पर कुझु त निशानियूं हूंदियूं न टेस्ट थींदो आहे आम आम निशानियूं बिल्कुलु हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि मतिलबु कहिड़ियूं हूंदियूं नक वहणु शुरू थी वेंदो आहे गलो ख़राबु थी वेंदो आहे बुखार अची वेंदो बुखार अची वेंदो खंघि थी सघे खंघि थी सघे थी ज़ाहिर उन करे अखियुनि मां पाणी पियो वही सघे थो मतिलबु जेके बि सिक्रीशन्स आहिनि उहे वधी वेंदियूं बुखार थी सघे ऐं बुखार थी सघे ठीकु आहे त हाणे अगरि इहो रूटीन जो आहे त आम जेके असां एंटीपायरेटिक वठूं था ऐं एंटीहिस्टामिन वठूं था मुख़्तलिफ़ दवा वठूं था उहा नॉर्मली काफ़ी हूंदी आहे हिकिड़ो वरी ॿी ख़ासि ॻाल्हि जेका मां चवणु चाहींदुसि असां पाण वटि टर्मिनोलॉजी में चवंदा आहियूं फीड द फ्लू जेॾीमहिल तव्हांखे फ्लू हुजे त पंहिंजी जेका डाइट आहे खाइण पीअण जी उहा बहितर करे वठो सही आहे पाणी घणो पाणी घणो इस्तेमालु कयो तव्हां जेको आहे इन करे सिक्रीशन्स वधीक निकिरनि थियूं पियूं तव्हांजे बुत मां त उनखे रिप्लेस कयो सूप इस्तेमालु करणु यखनी इस्तेमालु करणु खाध पीत थोड़ी बहितर रखे माण्हू पंहिंजी ठीकु आहे हिकिड़ो इहो आहे आराम करणु तमामु ज़रूरी आहे रेस्ट ॾाढो इम्पोर्टेंट हा मतिलबु इन जो जेको रेस्ट ज़रूरी कजे तमामु चवंदा आहिनि शुरू में जेको आहे इहो वायरल आहे इन जे लाइ ड्रग्स इस्तेमालु न करणु घुरिजे ॾिसो इन में इहे जेके सिम्टोमेटिक ट्रीटमेंट आहे इहो वठण में को हर्ज कोन्हे वठणु घुरिजे बल्कि इहो बाज़ औक़ात इहो हूंदो आहे त असां सम्झंदा आहियूं त न हिनखे असां अलाए रोकियूं पिया या छा
त इहो ॼमी वेंदो हिकिड़ो टर्म इहो त असां मरीज़ इस्तेमालु कंदा पर ईअं न आहे। ईअं न आहे तव्हां जीअं ई तव्हांखे लॻे त अहिड़ो को इशू थिए थो पियो तव्हां फौरन जेको आहे इन लाइ जेको सिम्टोमेटिक रुजू कयो ऐं पंहिंजो रुजू करे डॉक्टर सां शुरू कराए छॾियो शुरू कराए छॾियो हिकु त इहो पर जेकॾहिं ख़तरनाक H1N1 आहे त उनजो के ख़ासि साइन सिम्टम जो सेम हूंदियूं उनजी सिविरिटी जेका आहे न इन जो यानी कि मसइले जी तकलीफ़ जो जेको लेवल आहे उन में आमतौर सां वधीक हूंदो आहे ठीकु आहे माण्हू जे बुत में लॻंदो आहे त तमामु घणो सूरु थी पियो आहे जिस्म में जान कोन्हे माण्हू मूव न करे सघे बुखार हाई ग्रेड फीवर जेको आहे उन सां गॾु थींदो हूंदो त जेॾीमहिल इन क़िस्म जा थोरा सा नॉर्मल खां वधीक तव्हांखे तकलीफ़ महसूसु थिए साइंस महसूसु थियनि त फौरन जेको आहे डॉक्टर खे ॾेखारे ऐं इन शइ खे जेको आहे रूल आउट कराए वठो का ख़ासि टेस्ट थींदी आहे हा टेस्ट आहे टेस्ट मौजूदु आहे बल्कि इन में हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधायां त जेको WHO आहे उन रीसेंट टाइम्स में H1N1 खे कवर करण जे लाइ जेका वैक्सीन ठाही आहे उन ते अचो था उहा बि अची वई उहा बि अची वई पर मतिलबु हिन टेस्ट कराईंदासीं उन में अची वेंदा त उनजो जेको उन लाइ इम्पॉर्टेंट हूंदो त उहो माण्हू हॉस्पिटलाइज़ रहे नंबर 1 नंबर 2 आइसोलेटेड रहे छा त उहो वरी ॿियनि खे लॻंदो इन करे फैलिजी वेंदी त इन करे उहो इम्पॉर्टेंट आहे त तव्हांखे लॻे त मसइलो वधीक आहे त फौरन जेको आहे डॉक्टर सां राब्ते में अची तव्हां हॉस्पिटलाइज़ अगरि थियण जी ज़रूरत हिन जो ट्रीटमेंट छा आहे इन वायरल जो अगले चवंदा आहिनि वायरल जो न आहे पर H1N1 जेके ख़तरनाक आहिनि सीज़नल जेके एंटीवायरल कुझु दवाऊं मौजूदु आहिनि जेके घटि में घटि हेल्प कनि थियूं अगरि उनखे 100% ख़तमु नथियूं कनि त उनखे मिनिमाइज़ कनि थियूं तव्हांजी इम्यूनिटी खे बूस्ट थियूं कनि एज़ द रिज़ल्ट जेके उन जा कॉन्सिक्वेंसिस आहिनि ख़तरनाक कंट्रोल जेके ख़तरनाक सूरत हाल पैदा थियनि उनखे रोके सघे इन करे मतिलबु आहे त ट्रीटमेंट बि वठणु घुरिजे इहो सही न आहे त वायरल पाण ई ठीकु थी वेंदो ऐं तव्हां उनखे ट्रीट न कयो मतिलबु उहो ई मूं चयो न अगरि तव्हांखे लॻे त इन जी इंटेंसिटी थोरी बि वधीक आहे हा त पोइ फौरन जेको आहे तव्हां हिनखे कंट्रोल करे सघो था ऐं ख़ासि तौर सां उहे मुख़्तलिफ़ जेके असांजा ग्रुप्स आहिनि ॿार उन ते अचो था अच्छा हिन जा रिस्क फैक्टर कहिड़ा आहिनि रिस्क फैक्टर घणे क्राउडेड जायुनि ते तव्हां वञो था पिया घणी थधि में तव्हां वञो था पिया ऐं उहो तव्हांजी इम्यूनिटी ॿियनि वजूहात जे करे घटि आहे जिन माण्हुनि जी जीअं डायबिटीज़ आहे जीअं कार्डियक पेशेंट आहिनि जीअं लिवर जो ई का अहिड़ी एलिमेंट आहे किडनी जा मसाइल आहिनि इनखे थोरो अॻिते वधाइण त कलर उनखे बि शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं मुंहिंजी हिकिड़ी 67 साल जी धीउ आहे साईं नालो ॿुधाईंदो पंहिंजो जी साईं रोशन अली साईं कराची वॾी महिरबानी रोशन अली छा पुछंदो डॉक्टर साहब खां साईं डॉक्टर साहब मुंहिंजी 67 साल जी धीउ आहे उनखे तक़रीबन 10-15 जॻह में बुखार थी पियो गलो सुजी वियोसि जी पोइ डॉक्टर ने इंजेक्शन कयोसीं हाणे ॻाल्हाए नथी सघे ईअं थोरो मामूली आवाज़ सोचेसि बाक़ी ॻाल्हाए नथी सघे डॉक्टर खे ॾेखारियो आहे चवनि था बसि ॿिन्ही पासे हे पासा सुजी विया अथसि हा साईं हाणे उहो पासा लही विया अथसि बाक़ी ॻाल्हाए नथी सघे साईं हाणे बुखार बि लही वियो बिल्कुलु सही आहे हाणे तव्हां छा था पुछणु चाहियो हाणे बहितर थींदी पई वञे न साईं बहितर नथी थिए माना पासो जेको आहे थोरो चए थी सूर बि आहे ॻाल्हाए नथी सघे साईं अच्छा दवा ज़ोर सां थी ॻाल्हाए ठीकु आहे दवा इस्तेमालु कयो पिया या बंदि कयो आहे साईं दवा को डॉक्टर चए थो त दवा जी ज़रूरत ई न आहे काओ चांहि में हुन में 2-3 लौंग विझी बसि चांहि पी आयो चलो ठीकु आहे तव्हांखे जवाब ॾींदुमि रोशन अली वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर साहब गला सुजी वञनि कहिड़ी बीमारी आहे मम्स पर छो मम्स जो जॾहिं इलाजु थियण खां बावजूदि बि हुनजो चवंदो आवाज़ नथो अचे न उहो पोइ ईअं हूंदो त लोकल लेवल ते हुन जो वोकल कॉर्ड्स जेके आहिनि थोरा सा वधीक स्वलन हूंदा हा स्वलन थींदा इफेक्ट त मम्स जो इलाजु त मौजूदु आहे हा उहो पर हाणे साईं चए थो त का दवा कोन ॾिनी थी त शुरू में इंजेक्शन ते रखियो 5 ॾींहं 7 ॾींहं ओके पर हुनखे 15 ॾींहं थियनि पर आवाज़ अञा नथो अचे न उहो पोइ हिननि खे घुर्जे त अगरि हिननि खे इहे थोरी सी शइ कंसर्न वारी आहे त वरी कंहिं सुठे डॉक्टर खे ॾेखारियो जेको आहे ENT स्पेशलिस्ट खे इहो स्पेसिफिकली जेको वोकल कॉर्ड पर ही त मम्स त हिकिड़ो वायरल डिजीज़ हा वायरल डिजीज़ आहे जनरलाइज़्ड इन्फेक्शन टाइप शइ आहे जेका ठीकु थी वेंदी आहे लेकिन उन जे असरात जे तौर ते बाज़ औक़ात गलो ख़राब गले ते इफेक्ट थियो त उहो गले में वोकल कॉर्ड्स ते बि इफेक्ट थी सघे ठीकु आहे त उहे अगरि सुजियल हूंदा आवाज़ घटि ईंदो आवाज़ घटिजी वेंदो तकलीफ़ थींदी हूंदी तंहिंजे करे कंहिं सुठे ENT स्पेशलिस्ट खे ॾेखारे ऐं उन जे लाइ पोइ लोकल को ट्रीटमेंट हणण जे लाइ ॾेई छॾे कुझु ईअं गार्गल्स करण लाइ ॾेई छॾींदो उन मां अच्छा ॾिस तव्हां चयो त जिन माण्हुनि खे बीमारी जेके लिवर डिज़ीज़ आहिनि जी हा या किडनी वारा उहे मुतासिर थी सघंदा उहे वधीक चांस आहिनि उन्हनि जा इन करे त उन्हनि जी इम्यूनिटी हूअं ई कॉम्प्रोमाइज़ जीअं डायबिटीज़ में आहे हा त उहो जेॾीमहिल कॉम्प्रोमाइज़ हूंदी त इन्फ्लुएंजा जो या वायरस जो अटैक तमामु आसानी सां थी सघे थो त उन्हनि माण्हुनि खे कहिड़ा एहतियात करणु उन्हनि खे ॾिसो मां हिकिड़ो त इहा पहिरीं ॻाल्हि ॿुधाई त इन्हनि ख़ासि इन मौसम में पहिरीं ॻाल्हि त वैक्सीनेशन अगरि कराए सघनि था त कराए छॾनि अच्छा हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिलु कयो हेलो अस्सलाम वालेकुम
वालेकुम सलाम। साईं केरु था ॻाल्हायो किथां? आमिर खान ॻाल्हायां थो कश्मीर मां। वॾी महिरबानी। आमिर खान छा पुछंदो डॉक्टर साहब खां? जी असल में मुंहिंजी तबियत कुझु ठीकु न रहंदी आहे। मुंहिंजो गलो तक़रीबन ख़राबु रहंदो आहे। उनखां अलावा गले खां वधीक बि नक मुंहिंजो बंदि रहंदो आहे, हिकु पासो सही आहे, तक़रीबन बंदि रहंदो आहे। ख़ुशबू खां, मिटी खां, इन खां मूंखे एलर्जी थींदी आहे। उमिरि घणी आहे तव्हांजी? उमिरि मुंहिंजी आहे 39। 39। कमु छा कंदा आहियो? मां पाण त बेरोज़गार आहियां, चलो डिग्री कई आहे असां। अलाह मदद कंदो तव्हांजी। अच्छा ॿियो हिते तव्हांखे डॉक्टर खे ॾेखारियो? जी डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे। असल में नक जी थोरी हॾी वॼियल आहे, और डॉक्टर चवंदा त हुनजी ऑपरेशन करायो या छा। तव्हां छा था पुछणु चाहियो डॉक्टर साहब खां? हाँ डॉक्टर खां हिन हवाले सां मशवरो वठंदासीं, कोई डॉक्टर साहब बि सजेस्ट कनि। ठीकु आहे, तव्हांजे जवाब ॾिजो। वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब तव्हां हिस्ट्री ॿुधी आमिर जी? हा साईं, हाणे इहो साईं पंहिंजी ॻाल्हि में पाण ई जवाबु ॾिनई। न पर हिनखे छा कजे? ज़रा उहो इलाज त पुछे थो न। ॾिसो न, हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि हुनजो। हिकिड़ो त एक्सपोजर मतिलबु अवॉइड करे। हा न ॿियो त उहो चए थो हिकु साइड ते हॾी जेका नक जी जेके अगरि उहा वधियल आहे, वधियल आहे, डॉक्टरनि चयो सर्जरी वग़ैरह करायो। अगरि वधियल आहे त पोइ उहा एक्चुअली हिन जा बि ॿ टाइप्स आहिनि। ठीकु आहे। हिकिड़े में तव्हांजो कार्टिलेज वधियल हूंदो आहे, हिकिड़े में गोश्त वधियल, हिकिड़े में गोश्त वधियल हूंदो आहे। त जेको कार्टिलेज वधियल हूंदो आहे उहो उनखे ऑपरेशन असां चई सघूं था। जेको गोश्त वधियल हूंदो आहे उहो बेसिकली ईअं उनखे सिर्फ़ु कॉटरी कयो वेंदो आहे। ठीकु आहे, मतिलबु इहे जेकॾहिं सर्जरी कराए त बहितर आहे? हाँ बिल्कुलु, पर कंहिं सुठे डॉक्टर ॾे वञे। अच्छा हिन में एलर्जी बि थी सघे थी? हाँ बिल्कुलु, इहो टोटली इहा एलर्जी बेस्ड ई आहे, यानी कि इन रिस्पॉन्स टू दैट एलर्जी जेका उनखे थिए थी पई। सेप्टम या जो गोश्त वधे सभु एलर्जी जे करे? हा गोश्त जो हद ताईं। हॾी जो जेको मसइलो आहे उहो वरी पोइ मुख़्तलिफ़ आहे। हॾी ॿियनि वजूहात जे करे उहा वॾी थी वेंदी आहे, त उन करे उहो सेप्टम खे टेढ़ो करे छॾींदी आहे। या को धकु लॻंदो आहे पोइ उहो वरी जेॾी महिल जुड़बो आहे त उहो वरी उनखे टेढ़ो करे सघे थो। उन लाइ वरी उहो बाक़ी कार्टिलेज खे जेको आहे बाक़ाइदा सर्जरी कराए रिसेक्ट करणो पवंदो आहे। सर्जरी कराए या सुठे ईएनटी स्पेशलिस्ट ॾेखारे त ऑब्वियसली उहो ॿिन्ही मसइलनि खे हल करे छॾींदो। डॉक्टर साहब हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर संजय कुमार पियो ॻाल्हायां हैदराबाद खां। वॾी महिरबानी। संजय छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मूंखे साह में थोरी बुसाहट ॼण जीअं मतिलबु नक बंदि हुजे, राति जो सुम्हण टाइम या सीढ़ीअ रहंदो आहियां। कॾहिं खां पियो थिए इहो? इहो सम्झो हीअं सर्दियुनि में आहे, गर्मी में कोन थींदो आहे। अच्छा हिन जो कोई इलाज करायो तव्हां? न इलाज बिलाज कोन कयो, को चेकअप करायो न को ॿियो। अच्छा ॿी का हिन में तकलीफ़ को बि कान्हे का? न ॿी का तकलीफ़ कोन्हे। इहो राति जो थींदो आहे ॾींहं जो ठीकु आहे? हेलो ॾींहं घटि हूंदो, राति जो वधीक हूंदो। वधीक वेंदो पोइ छाजे करे ख़तमु कीअं थींदो आहे? छाजे करे उथी वेंदा आहियो? का शइ इस्तेमालु कंदा आहियो? का दवा या बसि? का शइ को नशो कोन्हे, चांहि पीअंदा आहियूं सुबुह जो, शाम जो ग्रीन टी चांहि। चलो ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी, वधीक खाईंदा आहियूं। वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾींदो। जी डॉक्टर साहब। हिकिड़ो हिन जो सिंपल सोल्यूशन इहो आहे त जेको नॉर्मल सेलाइन आहे, जेको 10% हूंदो आहे, उहो अगरि हे हर 2 कलाकनि खां पोइ शाम जो चवनि था घणो थो थिए। हाँ राति में घणो साह खणण में तकलीफ़ थी थिए। उहो अगरि अच्छा नक जे करे थिए थो या लंग्स जी का प्रॉब्लम थी सके? कीअं कीअं इन जो करे? इहो इनडायरेक्टली ज़ाहिर आहे वञी लंग्स ते बि इफेक्ट कंदो। तव्हां जीअं लेटंदव त पोएं पासे नज़लो किरंदो, उहो वरी लंग्स में वञी सघे थो, ज़ाहिर आहे लंग्स ते बि इफेक्ट कंदो। पर रूटीन में इहो एलर्जी आहे, असांजो एटमॉस्फेयर ख़राबु थो थींदो वञे वक़्त सां। सो एज़ अ रिज़ल्ट इहा एलर्जी जी शिकायत तमामु घणी अचणु लॻी। सही आहे। सो उनजो पोइ सिंपल हल इहो आहे त हिकिड़ो स्टीम वठी सघनि था। स्टीम वठी या कंहिं सुठे डॉक्टर ॾेखारे को उनखां एडवाइस। अच्छा डॉक्टर साहब प्रिवेंशन छा आहे? असां जेको मौसमी इहो ज़ुकाम नज़ुलो आहे या जेके H1N1 जी तव्हां ॻाल्हि ख़तरनाक कंडीशन आहिनि, इन खां बची कीअं सघूं था? प्रिवेंशन जा कहिड़ा 4-5 पॉइंट्स? प्रिवेंशन ॿिन्हिनि खे असां बचाव जा कहिड़ा थोरो अलॻि रखणो पवंदो। जेको नॉर्मल ज़ुकाम खां बचाव जो रूटीन वारो जेको इन्फ्लुएंज़ा या ज़ुकाम आहे, हिकिड़ो त हिन सीज़न जे अचण खां पहिरीं जेके बि माण्हू वैक्सीन कराए सघनि था, हिन जी वैक्सीन अवेलेबल आहे, उहा वैक्सीन कराइनि। पर चवंदा आहिनि त इन जी वैक्सीन साल चेंज थींदी रहंदी आहे, अहिड़ी का प्रॉब्लम? उनखे इम्प्रूव था कंदा रहनि। अच्छा इम्प्रूव कंदा रहनि। हा, इहो जीअं मूं ॿुधायो त हाणे जेका वैक्सीन लेटेस्ट आई आहे उन में H1 ऐं N1 जे अगेंस्ट बि प्रिवेंशन आहे। ठीकु आहे, हिकु त इहो थियो। ॿियो ॿिया कहिड़ी पॉइंट्स? 2-4 पॉइंट ॿुधाए, टाइम बि ख़तमु। ॿियो इहो त इन मौसम में जेको आहे उन ॻाल्हि त पंहिंजो पाण खे बचाए रखनि। सही आहे। मतिलबु ताकी एक्सपोजर न थिए। ठीकु आहे। घणी क्राउडेड जाइ या जंहिं माण्हू खे इहो इन्फेक्शन हुजे उहो ॿियनि जॻहियुनि ते न वञे। हा उहो, ऐं उन सां इंटरेक्शन में तव्हां घटि अचो। मतिलबु प्रेग्नेंट लेडीज़ आहिनि, ॿार आहिनि, वॾी उमिरि जा माण्हू आहिनि, उन्हनि सभिनि खे हिन खां बचणु। ठीकु आहे। उहे ॿिया जेके दवाउनि ते आहिनि,
ऐं जेके दवाऊं थियनि। अच्छा, उन खां पोइ जेके वर्कर्स आहिनि डॉक्टर ऐं पैरामेडिकल हा स्टाफ बिल्कुलु, उहो त ज़ाहिर आहे उहो उन्हनि खे घुरिजे त इहो ई मास्क वग़ैरह इस्तेमालु कनि, ग्लव्स इस्तेमालु ऐं उहो कनि। पंहिंजे बचाव जा सभु तरीक़ा। डॉक्टर साहब टाइम ख़तमु थी वियो, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असां वटि आयो। डॉक्टर मोहम्मद सलमान उठो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर मोहम्मद सलमान उठो असां सां गॾु हो ऐं जेको असांखे इन्फ्लूएंजा या ज़ुकाम बाबति ॼाण ॾियो। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त ज़ुकाम जा बचाव जा तरीक़ा जेके आहिनि जेकॾहिं असां उनखे इस्तेमालु करियूं ऐं जेकॾहिं का बि तकलीफ़ थिए त फ़ौरन कंहिं डॉक्टर वटि वञी उनजो इलाजु करायूं त असां हिन ख़तरनाक बीमारी खां बची सघंदा आहियूं। हिते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बुशमोहर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।